बलूचिस्तान में तेज़ बरसात सबब गवादर एक भेरो ॿीहर ॿुॾी वियो। सिंध में किथे तेज़ त किथे हल्की बरसात, रोड तोड़े रस्ता पानी हेठि अची विया। ओलह जूं हवाऊं बलूचिस्तान में दाख़िल थियण बाद गवादर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तेज़ बरसात। गवादर जा केतिरा इलाइक़ा पानी हेठि अची विया आहिनि। पानी घरनि में दाख़िल। PDMA जे जारी कयल अलर्ट मूजिबि बलूचिस्तान में ॿोड़ जो ख़तरो आहे। ताफ्तान, नौकंडी ऐं दालबंदिन समेत पाक ईरान ऐं पाक अफ़गान सरहदी इलाइक़नि में तेज़ बरसात जो सिलसिलो जारी। मौसमियात खाते मूजिबि कोयटा, गवादर, केच, हवारान, चागी, खारान, पसनी, ओरमाड़ा, लसपेलो, खुजदार, कल्लात, नोशकी, झलमक्सी, नसीराबाद, सिब्बी, कोहिलो, डेरा बुगटी, लोरालाई, हरनाई, ज़ियारत ऐं चमन में वक़्फ़े सां वसकारो। डायरेक्टर PDMA मूजिबि अॼु खां शुरू थियल बरसात वधीक 3 ॾींहं जारी रहंदी। ठुल, गड़ी हसन, बाहुखोसा, मियां साहब में मींहुं वसण बाद कणक जी फसल खे नुक़सान। नवदेरो, शिदातकोट, मीरोखान, कंबर, पखो, नसीराबाद ऐं गाजी खाबड़ में वसकारो। लाड़काणो, येरेलो, बाकराणी, डोकरी, मुंहिंजदड़ो ऐं बाडर में बि बरसात। वाहि पांदी समेत काछे में वक़्फ़े सां वसकारे सबबि मौसम ख़ुशगवार थी वई। हाला, मटियारी, खैबर ऐं बिटशा में बि बरसात। कराची में अॼु खां 19 अप्रैल ताईं तेज़ बरसात जो इम्कान। सिंध जे साहिली पट्टी ते अॼु शाम ऐं सुभाणे मंझंदि दौरान गजगोड़ सां बरसात जो इम्कान ज़ाहिर। मौसमियात खाते चयो आहे त ईंदड़ 24 कलाकनि दौरान सिंध में गजगोड़ सां बरसात पइजी सघे थी।